हिफानी दुनिया छॾे विया उन्हनि खे पेश कयोसीं। आमीन। ओ मौला अॼु सलवात ऐं ॿारो थियो आहे मोहम्मद साले साईं जे ॾाढी अमा जी जल जो अमा बसरी जो उन्हनि खे ख़ुसूसतन अॼो के सलवात जो अमा बसरा खे जो सवाब पेश कयोसीं। आमीन। ऐं महबूब जे नूरी अतारो साईं लाड़काणे जो साईं सैयद दस्तगीर जो बचड़ो जिलियानी सैयद कोड़ल शाह जिलियानी सरदार के बिन जो सवाब पेश कयोसीं। आमीन। ओ मौला अॼो को साईं मोहम्मद साले नारे जो साहब जो ख़ैर सिकंदर अली साईं अब्दुल कादिर नारे जो साईं जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहुद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा। आमीन। ओ मौला अॼु जुमे जे ॾियारे साईं जे घर में महबूब जी सलवात थी आहे। सलवात जे सदके मोहम्मद साले नारे जो साईं जा क़यामत ताईं वेड़ा वसंदा रहनि, वेड़ा वसंदा रहनि। साईं जा बच्चा घर आबाद फरमा। आमीन। साईं जे पुटनि खे वॾो ऑफिसर बणा। आमीन। साईं जूं नियाणियूं मुंहिंजूं अमड़ियूं इन्हनि खे सरकारी नौकरियूं ऑफिसरियूं अता फरमा। अॼु जेके बि दुआ में शरीक आहियूं असां सभिनी जो बेड़ो तार। आमीन। आमीन। हिकु माण्हू बि ॾाढे दिलि सां नथो चवे रब जेको नारे जो ॾाढे आमीन चवे उन नारे जेके हज नसीब कजा। आमीन। ओ मौला जेके बि अॼु दुआ में शरीक आहियूं असांजो बेड़ो तार। आमीन। जेके साईं फोन ते दुआ में पंजाब खां दुआ ॿुधनि था इन्हनि जा कामरान साईं जा क़यामत ताईं बेड़ा पार फरमा। आमीन। ओ मौला कामरान साईं खे रोज़गारनि में एॾो गंज ॾे जो ॿाहिरि मुल्क रोज़गारियूं बि कनि या दुआ कबूल फरमा। आमीन। मोहम्मद अली साईं जा बच्चा घर आबाद फरमा। आमीन। असां सभिनी जो अॼु बेड़ो तार। आमीन। जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ाअत फरमा। आमीन। बे औलादनि खे औलाद अता फरमा। आमीन। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। आमीन। सॼे पाकिस्तान में सऊदीअ में ईरान में इराक में शाम में मिस्र में फ़लस्तीन में हर मोमिन जे घर घर में लख सलवातूं पढ़ियूं वञनि या दुआ कबूल फरमा। आमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी नबी या रसूल या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी या अली।